अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:30। असांजी कम वारी माई अञा ताईं थांव थी धोए। सो मां ॿाहिरि निकिरी आयमि। मां चयमि प्लांट्स जी थोरी सार संभाल लहां। तव्हांजे साम्हूं मां कुझु ट्रांसफ़र बि कया। हीअ ॾिसो माशाल्लाह, हीअ मां कुंडी हिन जी चेंज कई हुई ऐं हिनखे हीअ पाइप बि ॿधो हुयमि ऐं हीअ अञा ताईं माशाल्लाह फ्रेश आहे, बिल्कुलु वधी रहियो आहे ऐं सुठी तरह सां सेट थी वियो आहे पंहिंजे हिन नए घर में। ऐं इलाही सारनि माण्हुनि चयो त हीअ निम आहे। हिन पननि खे थोरो गौर सां ॾिसो। मां थोरी देरि लाइ कैमरा हिते झलियां थी, ठीकु आहे। हीअ निम न आहे, हीअ हीअं हिकिड़ो हिकिड़ो पन आहे, पूरी ब्रांच आहे ॼण हिकु नंढी नंढी, ठीकु आहे। ऐं हाणे मां तव्हांखे निम थी ॾेखारियां। निम हीअ लॻल आहे मुंहिंजे घर में ॿाहिरि, पर हिन जा पन बि कुझु अंदरि लटकनि था। सो हीअ आहे निम। निम जा पन ॾिसो कीअं आहिनि, है न। निम बि वेझो खां ॾिसी वठो। निम न आहे, अजीब हिकिड़ो ख़ूबसूरत वणु आहे, पर निम न आहे। ऐं उन खां अलावा ही स्नैक प्लांट सभु अलॻि अलॻि करे मां हिननि कुंडनि में हया हुआ। इहो बि तव्हांखे यादि हूंदो जेके मुंहिंजा रेगुलर व्यूअर्स आहिनि। ऐं ही ॾाढो वॾो थी वियो प्लांट। हिनखे पटे मां हिन जूं टुकड़ियूं कटे ॿियनि कुंडनि में हयूं आहिनि ऐं हिनखे मां हिते हयो। ऐं हिन जे विच में ऑलरेडी हिकिड़ो ही नओं पन निकिरे पियो, तव्हां ॾिसंदो। हाणे ॾिसां त इहो केतिरो थो वधे, केतिरी जल्दी थो पाड़ हणे, थोरो टाइम लॻंदो। ऐं इन जा ॿिया जेके नंढा पीसिस मां पोखिया हुआ उन्हनि जो हाल अहिवाल इहो आहे। सो ही मां त पहिरियों तव्हांखे ॾेखारिया त ही जेके नॉट्स अथनि हिन में ॻंढियूं, इन्हनि मां इहे फुटंदा आहिनि। सो अलाह कंदो फुटी वेंदा। ॿियो ही मां जेको कटियो अधु मां उहो आहे, इहो बि हिते फुटंदो इंशाल्लाह। हिन जी हीअ हिकिड़ी पॉइंट आहे जेका उभरियल आहे, काफ़ी टच नथी कयांसि। ऐं हीअ त मुंहिंजो वधो ई अथसि। सो मां तव्हां सां इहो इन लाइ शेयर कंदी आहियां जो मुंहिंजो सुबुह मुंहिंजी शाम हिननि खे ॾिसंदी थींदी आहे। उथंदी आहियां त मां हिननि खे ॾिसंदी आहियां ऐं वरी शाम जो बि मां चकर हणी हिननि खे ॾिसी ज़रूरु वेंदी आहियां। सो हाणे मासी कमु करे वेंदी, उन खां पोइ जेको आहे मां पंहिंजो कमु शुरू कंदमि इंशाल्लाह। हीअ बि ॾिसो माशाल्लाह, हीअ वधंदो थो रहे। ॿियनि हिननि में कैक्टस में अहिड़ो कुझु बि अञा न निकितो आहे आसार जो मां ॾिसां थी वॾा था थियनि, पर हीअ बि जेके आहिनि सर्वाइव कनि था माशाल्लाह, सड़ी न विया आहिनि। ऐं हीअ त ॾाढो मस्तीअ में आहे, जोशो ख़रोश सां थो वधी। 11:15 थियण वारा आहिनि। मासी हाणे हली वई, खीरु ॾेई वियो आहे, खीर वारो इहो कढ़ण लाइ रखंदमि। ऐं हिते मां हीअ फ्रीज़ थियल पालक ऐं मच्छी कढी रखी आहे। अॼु मां पचाईंदमि पालक ऐं मच्छी। ऐं थोरी जेका फ्रेश मेथी बि वरिती अथमि। मोस्टली मां सुकल ई यूज़ कंदी आहियां, पर जॾहिं फ्रेश मेथीअ जो हूंदो आहे मुंद त फ्रेश मेथी इस्तेमालु थींदी। सो हाणे मां वेंदमि सिलाई करणु। उन खां पोइ तेसि ताईं थांव वग़ैरह कुझु ड्राई थी वेंदा, इहे अची अंदरि कंदमि ऐं पोइ लंच जी तयारी कंदमि। ऐं सिलाई में मूंखे ठाहिणो आहे उहो ई रए जो बॉर्डर। ऐं तव्हां यकीन कयो, दिलि त चए थी बॉर्डर चौधारी ठाहियां, पर मुंहिंजी तौबा आहे मां सिर्फ़ु उहो पासो ठाहींदमि जेको मां मथे ते पाईंदी आहियां। सो मां हलां थी फ़िलहालु सिलाई करणु। हिकु थी वियो आहे ऐं मां रए जो बॉर्डर कंप्लीट करे आई आहियां। सिर्फ़ु हिकिड़ी साइड जो, टे पासा न हणंदमि, सिर्फ़ु फ्रंट ते हणंदमि जेको मथे ते पाईंदमि। सो ॾाढी महिनत थी लॻे, इन करे बसि मां इहो सोचियो त हिकिड़े पासे ॾांहुं बि ठीकु आहे। हूअं बि ॾिसंदा आहियो त अक्सर जेके ड्रेसिस अहिड़ा कमु थियल बि मिलंदा आहिनि त घणो करे रवनि ते हिकिड़े पासे ॾांहुं वधीक कमु थियल हूंदो आहे, बाक़ी साइड्स ॾांहुं न। सो हीअ मेथी वरितमि, थोरी देरि पहिरियों भाॼी वारो आयो हो, थोरी देरि पहिरियों सां सुबुह जो ई वठी छॾी हुयमि। सो जॾहिं हिन साई मेथीअ जो, ताज़ी मेथीअ जी मुंद न हूंदी आहे त मां सुकल मेथी बि यूज़ कंदी आहियां। सो साई मेथीअ जी मौसम आहे त साई मेथी थी विझां। सावा मिर्च बि वरितमि ऐं मच्छी ऐं हे पालक त मां इलाही देरि खां कढी रखी। सो हाणे जेतिरी देरि में मुंहिंजो हीउ दाग़ थींदो, बसर ब्राउन थींदो, हल्की बाहि ते रखियो अथमि, ओतिरी देरि में मां हीअ मेथी ऐं टमाटर वग़ैरह कटे रखंदमि ऐं ॿोड़ खे ॾींदमि दम। उन खां पोइ कम खे अॻियां वधाइबो। सो फाइनली हे आहे मुंहिंजो सूट, जंहिं ते मां एॾा ॾींहंनि जा ॾींहं महिनत कई आहे। ऐं हीअ राउट तयारु थी वियो, हुनखे मां पाइपिंग हई आहे रए खे, ऐं हीअ बॉर्डर हयो आहे ऐं ॿाहुनि ते डबल बॉर्डर आहे। ॾिसो ही रए ते सिंगल बॉर्डर आहे, ॿाहुनि ते डबल आहे ऐं हेठि दामन ते बि डबल बॉर्डर आहे। ऐं बैक साइड बिल्कुलु साफ़ु सुथरी। त हीअ एतिरा ॾींहं मां इहा महिनत कई हिन वॻे ते। ऐं बहरहाल ईअं बि सिंपल बि पायां तॾहिं बि ख़ुशि थियां, ऐं हाणे ठाहे करे पाईंदमि त वधीक ख़ुशि थींदमि।
सो बहरहाल दिलि जी ॻाल्हि आहे, इहो मां ॾिसां थकिजी पई आहियां ॾाढी, अॼु मां करे पूरो कयो आहे फाइनली। ऐं ठाहिण जे दौरान मां हिकु ॿ क्लिप्स जेके हुया उहे रेडी कया हुआ, त उहे बि मां तव्हां सां शेयर कयां थी। त हीउ पैच वर्क आहे सॼो, हीअ नंढियूं नंढियूं टुकड़ियूं, ऐं मां हिननि जे मथां पंहिंजी आङुर रखां थी। तव्हां ॾिसो केतिरी विकिरी आहे ठहण खां पोइ। सही आहे, ठहण खां पोइ मां सम्झां थी 1 इंच खां थोरी वॾो स्क्वायर आहे। इहा महिनत आहे। ऐं तव्हां सोचो त इहो मां चौधारी कोन हयो आहे रे खे, ऐं मां सिर्फ़ु हिन जे चौधारी जेको आहे बाक़ी 3 साइड्स ते पाइपिंग हणी वई आहियां। ठीकु आहे, बॉर्डर सिर्फ़ु फ्रंट ते हयो अथमि, जेको साइड मां मथे ते पाईंदमि उन खां अलावा बसि। ऐं दामन में बि ईअं ई आहे, डबल बॉर्डर, ॿाहुनि में डबल बॉर्डर, रे जे फ्रंट ते सिंगल बॉर्डर। हाणे उहे क्लिप्स तव्हां ॾिसी वठो जेके मां ठाहिण जे दौरान रिकॉर्ड कया हुआ। सो मां तव्हां सां शेयर कयां थी त मां इहो बॉर्डर या पंहिंजे ड्रेस ते जेका डिज़ाइनिंग कई आहे उहा कीअं कई आहे। हे ॾिसो टुकड़ियुनि जी साइज़ ॾिसो, ही टाइनी टुकड़ियूं कटियूं आहिनि मूं ट्राइंगल्स। उन्हनि खे पहिरियों ॿिनि खे ॻंढियो आहे, पोइ वरी उन्हनि ॿिनि खे पाण में ॻंढियो आहे, पोइ उन ॿिनि खे ॻंढे ॻंढे चइनि खे पाण में ॻंढियो आहे। हे ॾिसो हीअं मुंहिंजो सिलसिलो हले थो। हीअ ॿ ट्राइंगल्स मां ॻंढियां थी। इहे जॾहिं ट्राइंगल ॻंढिजी वेंदा त वरी इन्हनि खे हीअं ॻंढिबो, उन खां पोइ हिननि खे हीअं ॻंढिबो। सो हीउ पूरो बॉर्डर आहे जेको हीउ मां राई जे लाइ ठाहियां थी। 2.5 मीटर ठाहिणो आहे हिकिड़े पासे जो, त अञा हीउ थोरो खुटियल आहे। ऐं वॻो मां तव्हांखे ॾेखारे छॾियो, ऐं मां चाहियां थी त इहो तव्हां सां शेयर कयां त हिन ते केतिरी मूंखे महिनत लॻी आहे, जो मां इहो 3 पासनि जो छॾे ॾिनो आहे, सिर्फ़ु हिकिड़े साइड जो ठाहियो अथमि जेको मां मथे ते पाईंदमि। सो इहो आहे कमु। ऐं इन में एॾा ॾींहं इन करे ई लॻा जो एॾी सनी सनी कटिंग, इलाही देरि मापे तोरे कटिंग करणु, वरी उनखे जेको आहे सिबणु ऐं कंप्लीट करे बॉर्डर ठाहिणु। ऐं हीअ त अच्छा, हीअ रहे जो त मां सिंगल बॉर्डर ठाहियो आहे शर्ट जे दामन ते, ऐं ॿाहुनि ते डबल बॉर्डर लॻियल आहे। सो उहो तव्हां ॾिसी चुका आहियो डिटेल। सो इहा आहे मुंहिंजी कारीगरी, जंहिंजे करे इन सूट जेको आहे एतिरो टाइम वरितो। शुक्र अलाह जो, मस करे बॉर्डर कंप्लीट थियो आहे। ऐं हाणे मां हिनखे पाइपिंग थी हणां ऐं बॉर्डर खे रहे जे मथां सेट थी कयां। हाणे कंप्लीट करण खां पोइ तव्हां सां शेयर थी कयां। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते डिनर जी तयारी थी थिए। असां पचाईंदासीं राति जो निहारी। सो उन जे लाइ सुराण, हे लीमा, अदरक, धाणा कटे थी, बसर अॻु में ई कटे रखिया अथई, उहे तव्हांखे ॾेखारियां। बसर हे कटे रखिया अथई, ऐं चिकन मां कढी रखियो न काॾे वियो। सो चिकन त मां इलाही पहिरियों ई कढी रखियो त जीअं उहो डीफ्रॉस्ट थी वञे। हिते चिकन पियो आहे। सो राति जो निहारी पचंदी। फ़िलहाल मां पहिरियों तव्हां सां कचहरी करे वठां, उन खां पोइ असां वरी अचे पंहिंजो डिनर कंप्लीट कंदासीं, छो त पहिरियों व्लॉग कंप्लीट करणु ज़रूरी आहे। सो सस्पेंस ख़तमु थियो, वॻो सिबजी वियो, ऐं हिते पियो हिकिड़ो पीस। हीअ हिनजी बैक साइड आहे ॻंढ, हे हिनजो फ्रंट आहे। इहो बची पियो एतिरो। ऐं एतिरा ॾींहं महिनत बसि शौक़ु जो चवंदा आहिनि को मुल ई कोन्हे न। सो मुंहिंजे बि शौक़ु जो को मुल न हुयो। मूंखे बसि अलाए छो दिलि पई चए त मां इहो ठाहियां। सो फाइनली मां इहो ठाहे वरितो। ऐं हूअं बि 3 पासा बॉर्डर हणण जो, 4 पासा बॉर्डर हणण जो को फ़ाइदो न हो। सुहिणो ख़ैर लॻे हा पाइण में, पर हलो इहो बि सही आहे त सिर्फ़ु फ्रंट ते जेको आहे हीउ पासो सिर्फ़ु बॉर्डर ईंदो पूरो, जेको मां मथे ते पायां थी। ऐं राजमानी में पचाईंदमि निहारी। निहारी जी मां वीडियो कॾहिं बि न ठाही आहे, ऐं मुंहिंजो इरादो बि कोन्हे ठाहिण जो, छो त निहारी हिकिड़ी वाहिद डिश आहे जंहिंमें मां पैकेट वारो मसालो विझंदी आहियां। मुंहिंजी तक़रीबन 300 जे लॻभॻि, 300 खां थोड़ियूं घटि आहिनि, 2-3 तक़रीबन 300 थियण वारियूं हूंदियूं कुकिंग जूं वीडियोज़ मौजूदु आहिनि। उन मां तव्हां ॾिसंदव कंहिंमें बि रेडीमेड मसालो मां न विझंदी आहियां। मां इहे खुला मसाला वठंदी आहियां ऐं पंहिंजी मर्ज़ीअ सां उहो हिकिड़ो मिक़दारु ठाहे मसालनि जो उहो विझंदी आहियां। मां अॼु ॾींहं ताईं कंहिं बि डिश में पैकेट जो मसालो न विधो आहे सवाइ निहारीअ जे। त पोइ हाणे इन जी मां छा वीडियो ठाहियां, छो त पैकेट ते उअं ई लिखियो पियो हूंदो आहे, सॼी रेसिपी लिखियलु हूंदी आहे, उतां पढ़ी माण्हू करे सघे थो आराम सां। त मूंखे कॾहिं ज़रूरत न महसूस थी, मुंहिंजी दिलि न चाही त मां निहारी जी वीडियो ठाहियां। पर पोइ बि इहो हूंदो आहे जो घर जो खाधो घर जो हूंदो आहे। असां ॿाहिरि जी निहारी न खाईंदा आहियूं, उहा बि घर में ई ठहंदी आहे। पर इहो वाहिद डिश आहे जंहिंजे लाइ मसालो बि असां वठी ईंदा आहियूं। सो इहे हाल अहिवाल आहिनि। ऐं शायदि सुभाणे रेस्ट कयां सिलाई जो, हूअं त व्लॉग त ठाहींदमि इंशाअल्लाह, अल्लाह चाहियो त। ऐं हा, सुभाणे मुंहिंजो डॉक्टर वटि अपॉइंटमेंट बि आहे, जेको ॾाढो पहिरियों खां वरितलु आहे, छो त
इलाही पहिरियों खां वठिणो पवंदो आहे, फ़ौरन न मिलंदो आहे। त सुभाणे इनशाला मूंखे वञिणो आहे हॉस्पिटल बि, त ॾिसां थी केतिरो रिकॉर्ड करे सघंदमि, छा ठाहे सघंदमि। रूटीन जो चेकअप आहे, छो त टुक टुक जेका आहे लॻी पई आहे सिहत में, त उहो ज़रूरी आहे, त उनखे चेक कराइजे। बाक़ी सभु ठीकु ठाक आहे। ऐं ॾाढो महिनत जो ॾींहुं गुज़रियो, ॾाढो टाइम लॻो मूंखे न रहे ठाहिण ते, ऐं सफ़ा मां थकिजी पियमि न, इलाही सारो कमु हुयो। ऐं मां पाइपिंग बि मूंखे आदत, मां ॾाढी सन्ही ऐं कोशिशि कंदी आहियां फाइन फिनिशिंग सां लॻे। सो हाणे पाईंदमि, अलाए कॾहिं ख़बर न आहे, जॾहिं बि इहो सूट पाईंदमि यकीनन पाए करे बि तव्हां सां शेयर कंदमि इनशाला। सो फ़िलहालु हिकु ॿ दफ़ो त ॿाहिरि पाईंदमि लाज़मी, हुन खां पोइ घर में पाईंदमि, पोइ उनजो अहिड़ो ई असरु थींदो जहिड़ो हुननि ॿियनि कपिड़नि जो आहे। ऐं कुझु ॾींहं मां पहिरियों बि इहा ॻाल्हि कई त इलाही सारा नवां यूट्यूबर्स जंहिंजे यूट्यूब ते ॿ टे वीडियोज़ आहिनि, थोरियूं वीडियोज़ आहिनि, ईअं हथ धोई पोयां था पइजी वञनि त सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, असांजे चैनल ते अचो, असांजी वीडियो ॾिसो, मैसेजिस में अलॻि ऐं ईअं कमेंट्स में अलॻि, ईअं न कयो प्लीज़। अॼु ॾींहं ताईं मूंखे यादि न आहे त मूं कॾहिं कंहिंखे चयो हुजे, कंहिं यूट्यूबर खे वञी त मुंहिंजी वीडियो ॾिसो, न। हे हेतिरा जेतिरा बि सब्सक्राइबर्स आहिनि न, इहे पंहिंजी मर्ज़ीअ सां आया आहिनि। हा, मूं पंहिंजी फैमिलीअ खे चयो मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, स्टूडेंट्स खे मां, जेके कुझु स्टूडेंट्स, सभु न, एॾनि सालनि मां हज़ारे स्टूडेंट्स पढ़ाया आहिनि, पर मां हज़ारनि खे कोन चयो, कुझु मख़सूस स्टूडेंट्स खे चयो त मुंहिंजे चैनल खे विज़िट कजो, ॾिसो। ऐं छो त मूंखे ख़बर हुई त उन्हनि जो इंट्रस्ट आहे, ऐं कुझु फ्रेंड्स खे चयो, त ईअं क्लोज़ जेके हुया मूंसां, उन्हनि खे मूं पर्सनली चयो त तव्हां, बाक़ी ईअं न त मां मैसेज में या हर कंहिंखे वञी चवां, मां ॾिसो तव्हांजो पंहिंजो वे आहे, तव्हां जेके बि नवां यूट्यूब ते चैनल ठाहियो आहे, जिन जिन बि, तव्हांजो पंहिंजो वे आहे, तव्हांजो पंहिंजो तरीक़ो आहे, भले मूंखे हुन ते एतिराज़ न आहे, पर थोरी इरिटेशन थी थिए त तव्हां कमु अहिड़ो कयो, तव्हां वीडियोज़ अहिड़ियूं ठाहियो जो कोई बि, मां बि, को बि ॿियो मजबूर थी वञे तव्हांजे चैनल खे विज़िट करण ते, उनजो अट्रैक्शन, उनजो इंट्रस्ट तव्हांजे वीडियोज़ ते क़ाइमु थी वञे त हू तव्हां ॾे पाण ई अचणु शुरू थींदो। ऐं यकीन कयो मुंहिंजी मसरूफ़ियत जो इहो हाल आहे, जो शुरू खां जिन जा चैनल्स मां ॾिसंदी आहियां, हाणे मां उहे बि ॾिसणु घटाए छॾिया आहिनि, मूंखे टाइम ई न मिलंदो आहे एॾो। इन में ईअं न आहे त का वॾाई जी ॻाल्हि लहे थी कयां, न, फ़ुर्सत ई कोन्हे मूंखे कंहिंजी बि वीडियोज़ ॾिसण जी। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मां पंहिंजूं वीडियोज़ बि बग़ैर चेक कए अपलोड करे छॾींदी आहियां, पोइ मूंखे थींदो बि आहे त का ग़लती, का घटि वधाई न रहिजी वई हुजे, अपलोड करण खां पोइ वरी हिकु दफ़ो वेही ॾिसंदी आहियां त सही त लॻी, या उन में कुझु रहिजी त न वियो आहे, या कुझु ग़लती सलती का एड थी वई हुजे, त कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे। ॿी ॻाल्हि इहा, तव्हां ॾिसो त ज़ोरी तव्हां जॾहिं कंहिंखे बि चओ था त सब्सक्राइब कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, मूं त कंहिंखे न चयो आहे, पोइ बि 5000 खां मथे चैनल सब्सक्राइबर्स थी विया आहिनि, पर तव्हां हालत ॾिसो मुंहिंजे वीडियोज़ जी, 300-400 व्यूज़ आहिनि, भला ॾाढे में ॾाढा, घणे में घणा बि कंहिं तहसान थियो हूंदो त 500 व्यूज़ हूंदा, सही आहे। इहे 5000, 5000 सब्सक्राइबर्स किथे आहिनि? हिकिड़ो 1000 व्यूज़ बि मुंहिंजे हिकिड़ी वीडियो ते नथा अचनि, पोइ फ़ाइदो कहिड़ो आहे? न आया बि पाण आहिनि सभई, पोइ इहे डमी सब्सक्राइबर्स थी विया न, जेके ॾिसनि ई नथा वीडियोज़, जिन जा व्यूज़ अचनि ई नथा। त तव्हां जॾहिं ज़ोरीअ घीले माण्हुनि खे पंहिंजे चैनल ते वठी वेंदव, पोइ तव्हांजी वीडियोज़ कोई न ॾिसंदो। हाँ, वीडियो सुठी हूंदी, तव्हांजो कंटेंट ज़बरदस्त हूंदो, तव्हांजो अट्रैक्टिव हूंदो, त ज़रूरु ॾिसबो। पोइ त उन सुठी कंहिं वीडियो खां त कंधु कढाई नथो सघिजे न। ॿी ॻाल्हि त हर माण्हू जा इंट्रस्ट अलॻि आहिनि। हाणे कुझु मुंहिंजनि प्यारनि अदियुनि राणियुनि चैनल्स ठाहिया आहिनि, बसि भरता डिज़ाइन ॾिसो, भरता डिज़ाइन ॾिसो, कटवर्क ॾिसो, हे ॾिसो, उहो ॾिसो, बसि ॾिसो। इहे त ॾिसूं पिया, फेसबुक बि भरियो पियो आहे, मैसेजिस बि जेके जेके सोशल मीडिया जा आहिनि ज़रिया, हर कंहिं ते पिक्चर्स भरियूं पियूं आहिनि, वीडियोज़ भरियूं पियूं आहिनि। ॾिसी ॾिसी छा कयूं असां, केतिरियूं ॾिसंदासीं? हा न, या त उहे सेखारियो त पोइ कुझु माण्हुनि जो उन में इंट्रस्ट पैदा थींदो, जिन खे सिखण जो शौक़ु हूंदो। बाक़ी तव्हां हितां हुतां पिक्चर्स खणो या किथां बि, ऐं तव्हां सिर्फ़ु उन्हनि पिक्चर्स जी हिकिड़ी वीडियो ठाहे तव्हां शेयर कयो, उन में घणा ॾींहं कंहिंजो इंट्रस्ट रहंदो। या मां सलाह थी ॾियां, या मां तव्हां तंज़ नथी कयां, मां टोक नथी कयां, मां उहो इंसान ई न आहियां जेको टोक करे, मूंखे टोक करण जी आदत कोन्हे। मां इहा तव्हांखे सलाह थी ॾियां त अहिड़ियूं वीडियोज़ तव्हांजूं केतिरा ॾींहं ॾिसंदो, अहिड़ियूं वीडियोज़ में तव्हांजी जेका आहे व्यूअर्स जी केतिरा ॾींहं दिलचस्पी रहंदी।
कुझु डिज़ाइन 2-3 दफ़ा ॾिसबा बसि, पोइ त उहो रिपीट था थियनि ॼण हिकिड़ी तरह सां। टुक इहे जीअं तव्हां टुक जा 100 डिज़ाइन बि ॾेखारियो, असांखे सभु उहे तक़रीबन 4, 5, 8 डिफरेंट लॻंदा, ॿिया सभु हिकु जहिड़ा लॻंदा, छो त कलर्स डिज़ाइन पैटर्न्स तक़रीबन सेम आहिनि। सो ईअं न कयो प्लीज़, या भर्त आहे न, ईअं मूंखे ॾाढो अफ़सोस थो थिए। मां पहिरियों बि चयो त हिकिड़े अदी जे चैनल ते मूं पुछियो सवाल त इहे बैग्स तव्हां जेके शो कया आहिनि इहे असां किथां वठी था सघूं, जवाब ई न। इहा ई ॻाल्हि मां पहिरियों बि कई आहे, पोइ अफ़सोस थो थिए। पोइ तव्हां वरी सॼो बि अथव असांखे त असांजे चैनल ते अचो, तव्हां हिकिड़े कमेंट जो जवाब ताईं नथा ॾियो। हिन साल जेको जनवरीअ में ई मुंहिंजो पोएं सॼे साल जो रिकॉर्ड यूट्यूब जेको सेंड कयो, सभिनी यूट्यूबर्स ॾे आया हूंदा जेके बि थोरा चैनल ग्रो करे विया आहिनि उन्हनि ॾे, त यानी उहो बि काउंट थियल हो उन में, त हेतिरा 5000 अलाए घणा कमेंट जा तव्हां जवाब ॾिना हिन साल में। मां हैरान थी वियमि, मां त पंहिंजे ईअं इख़लाक़नि जवाबु ॾींदी आहियां। भई हिकिड़ो माण्हू सीर जी मुंहिंजी वीडियो ॾिसे थो, तारीफ़ थो करे या पुछे थो, न इंट्रस्ट वरितो आहे त मूंखां सवाल थो पुछे, त मां हुनखे जवाबु त ॾियां घटि में घटि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त मूंखे प्रॉपर जवाबु न हूंदो आहे त मां सॉरी बि कंदी आहियां, त मूंखे ख़बर न आहे हिन शइ जे बारे में, ठीकु आहे। सो इहो बि मां हैरान थी वियमि त यूट्यूब ते काउंट पियो थिए त मां केतिरा हुननि जा जवाब ॾिना कमेंट्स जा, केतिरनि कमेंट्स खे मां रिस्पॉन्स ॾिनो। हिते माण्हू जवाब ई नथा ॾियनि, अलाए छा सबबु आहे। सो प्लीज़ महिरबानी करे, इहे मुंहिंजा कुझु मशवरा अथव, कुझु सजेशन्स अथव, कुझु मुंहिंजो तजुर्बो आहे, त तव्हां ज़ोरीअ हिकु त घिले घिले सब्सक्राइबर्स न वठी अचो पाण ताईं, उहो तव्हांजी वीडियोज़ न ॾिसंदा, तव्हांखे उन्हनि जो को फ़ाइदो न आहे, तव्हांजो वॉच टाइम न वधाईंदा। सो बहितर इहो ई आहे त तव्हां कमु सुठो कयो त पाण अचनि अट्रैक्ट थियनि ऐं वीडियो ॾिसण ते मजबूर थियनि। सो इहा सलाह आहे मुंहिंजी, मूंखे उमेदु आहे तव्हां माइंड न कंदव, दिलि में न कंदव। इहो मां पंहिंजे तजुर्बे सां इहा ॻाल्हि कई, ऐं मां इहा ॻाल्हि बार बार कई आहे, अॼु वरी थी कयां त मुंहिंजो चैनल मोनेटाइज़ थियण में 550 वीडियोज़ मौजूदु हुयूं उन महिल जॾहिं ॾींहुं मोनेटाइज़ थियो आहे, ऐं 2.5 साल महिनत ऐं वीडियोज़ मां ईअं उन ज़माने में त मां हे न ठाहींदी हुअमि डेली लाइफ जा व्लॉग्स, डेली मुंहिंजो कोई व्लॉग न ईंदो, मां सिर्फ़ु क्राफ्ट ऐं कुकिंग जी वीडियोज़ ठाहींदी हुअमि, त उहे मां हफ़्ते में 4-5 कंटिन्यू मां उहे शेयर कंदी रहंदी हुअमि, क्राफ्ट कुकिंग डेकोरेशन अहिड़े क़िस्म जी। त उहो हिकिड़ो सिलसिलो वॾे सब्र जो कमु आहे, वॾी महिनत जो कमु आहे, वॾी बर्दाश्त जो कमु आहे, ऐं वॾी क्रिएटिविटी खपे हिते। चवंदा आहिनि त नकल के लिए बि अकल की ज़रूरत होती है। त जेकॾहिं तव्हां कंहिंजा टॉपिक्स ॿियनि जा खणो था, तव्हां इंस्पायर थी करे बि कमु कयो था, तॾहिं बि उन में तव्हांखे पंहिंजो अकुलु पंहिंजो इस्तेमालु करिणो आहे, पंहिंजी ज़हानत पंहिंजी तख़लीक़ी सलाहियतनि खे यूज़ करिणो आहे। सो मां तव्हांखे रिक्वेस्ट कयां थी त ईअं न कयो, मैसेजिस में कमेंट्स में हिते हुते तव्हां ॾिठो, तव्हांखे मां चैनल ॾिनो, लिंक ॾिनो, तव्हां ॾिठो, तव्हां मुंहिंजे चैनल ते आयो, अड़े बाबा 100 कम हूंदा आहिनि न। तव्हां कंटेंट अहिड़ो रखो जो असां अचण ते मजबूर थी वञूं, तव्हांजे चैनल खे विज़िट कयूं त वरी वापसि वञण ते दिलि न चाहे। तव्हां ॾिसो था त मां उहे रिपीटेशन थिए थी ॻाल्हियुनि जी, त मां हमेशह चवंदी आहियां मुंहिंजे चैनल जो अबाउट जेको आहे सेक्शन वञी पढ़ो, त उन में मां लिखियो आहे त हीउ चैनल मुंहिंजी सभिनी मशग़लनि ऐं मुंहिंजी दिलचस्पियुनि से ॿधियलु आहे। पोइ हाणे उन में मूंखे केॾी वैरायटी थी मिली वञे न, मां कुकिंग बि करे थी सघां, सिलाई थी करे सघां, मां गार्डनिंग थी कयां, मां घुमण थी वञा ॿाहिरि, मां शॉपिंग थी कयां, मां ट्रैवल थी कयां, मां हुन में सभु कुझु ॾेखारे सघां थी। जेको मां कयां थी उहो मां शो थी कयां, छो त इहो मुंहिंजो शौक़ु आहे, इहा मुंहिंजी हॉबी आहे। त अहिड़ो टॉपिक खणो जंहिंमें तव्हां थोरी वैरायटी बि ॾेई सघो। हिकु जहिड़ियूं रोज़ साॻे टाइप जूं वीडियोज़, साॻे टाइप जूं ॾिसी केतिरियूं ॾिसबियूं, केतिरा डिज़ाइन ॾिसबा, केतिरा भर्त ॾिसबा, केतिरा गज ॾिसबा। सो प्लीज़ मुंहिंजी रिक्वेस्ट आहे इहा, पंहिंजे कम ते ध्यानु ॾियो, सब्र ऐं बर्दाश्त सां कमु कयो, अगरि वाक़ई तव्हां सीरियस आहियो यूट्यूब ते कमु करण लाइ त। बाक़ी ईअं न कयो त तव्हां ज़ोरीअ तव्हां चओ त अचो असां ॾे ॾिसो, पोइ तव्हां रिस्पॉन्स बि न ॾियो, पोइ तव्हांजो कमु बि अहिड़ो न हुजे जेको डिफरेंट थोरो, जेके ॾिसण ते मजबूर थी वञिजे। सो इनशाला हे कुझु ॻाल्हाइण वारो मुंहिंजो सेशन कुझु वॾो ई थी वियो आहे, सॉरी, तव्हांजो अगरि टाइम मां घणो वरितो आहे। अलाह चाहियो त सुभाणे इनशाला वरी मिलंदासीं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, ऐं ढेर सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार मुंहिंजे तरफ़ां। अल्लाह भाई।